ठीक है न। हाँ केर चवे तो मुझे खबर नथी पवे तव्हांखे खबर नथी पवे त असीं ग़ुलाम आहियूं, केर अचे माण्हू असांखे चए त बाबा तव्हां ग़ुलाम आहियो त असीं दाएं बाएं ॾिसंदासीं न त कीअं ग़ुलाम हूं। पर मौजूदा हालतुनि में जेको हे सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं पंजाब जो जेको जबर आहे ग़ुलामीअ जी ऐं ज़िलत जी जेका इंतिहा पंजाब कई आहे, हाणे सिंध बि विरहाइजे थी। यानी सिंध खे हिननि अचे उन जॻह ते बीहारियो आहे जो सिंध डिवाइड करण तरफ़ हिननि जूं जेके प्लान्स ऐं रिथाऊं जेके आहिनि फ़ौजुनि जूं उहे DH जे सूरत में ॾिसो या बहरिया टाउन या अॻु में जेको ज़ुल्फ़कार आबाद, त सिंधी क़ौम खे पंहिंजे वतन में अक़िलियत में तब्दील करण जूं हरकतूं कनि पिया, वसीला असांजा लुटीनि पिया, दरिया जेको आहे सो मुकमल कब्ज़ो करे विया आहिनि। दरिया जी सूरत हाल जेका आहे तव्हांखे ख़बर आहे, पाणीअ जो फुड़ो बि कोन्हे को। हाणे हिन में अर्बी आहे कोन्हे, मां तव्हांखे ॿुधायां त ज़ुल्म पियो थिए, तव्हां ॿाहिराड़े में वेठा हो, तव्हांजी ॿनियुनि फ़सुल खे पाणी मिलेव थो? नथो मिले। केरु रोकियो वेठो आहे? बाबा थल केनाल ठाहे वेठा आहिनि, जहलम चश्मा लिंक केनाल ठाहे वेठा आहिनि, पंजाबी डेम पिया ठाहिनि, बंदूक खयों मथे वेठा आहिनि, पाणी न ॾींदासीं। वसीला जेके आहिनि लुटीनि पिया, कोयलो खयों था वञनि, गैस तेल जेको फुरिनि पिया। त हाणे अखियुनि सां पिया ॾिसूं, सभु को अखियुनि सां ॾिसे पियो त हीअ असां सां ज़ुल्म जी इंतिहा आहे, ग़ुलामीअ जी इंतिहा आहे। उन करे जॾहिं तव्हांखे ज़मीनी हक़ीक़तूं ऐं जॾहिं मारूज़ी हालतूं या जेको मारूज़ी हालतूं माना सिंधीअ में सवलीअ में ॻाल्हायां त अखियुनि सां ॾिसूं पिया, सभु कुझु फुरिजे पियो, त उन खां पोइ क़ौम खे पंहिंजे आज़ादीअ जे इन मक़सद ते बीहणो पवंदो। पोइ उन जदोजहद में शामिलु थियणो पवंदो। क़ौमी पार्टी कहिड़ी बि क़ौमी पार्टी आहे, शहीद बशीर ख़ान जी पार्टी हुजे या साईं आरिसर साहिब जी पार्टी हुजे, ख़ालिक जुनेजो साहिबु वेठो आहे, रियाज़ ख़ान चांडियो वेठो आहे, खोड़ माण्हू वेठा आहिनि जेके आज़ादी जी ॻाल्हि कनि था। जसमम बि आहे आज़ादी, हाणे जसमम ॾिंगी आहे, माण्हू थोरो लाराइनि था जसमम खां, पर जंहिंमें थोरी हिमत आहे ऐं पाण में थोरो चवंदा न बोतो भाए त उहो जसमम में हलियो अचे। जेको थोरो पाण में नथो सत घणो भाए त वरी ॿियूं पार्टियूं बि आहिनि। सो चवण जो मतिलबु त क़ौमी तहरीक जे कहिड़ी बि पार्टीअ में तव्हां वञो ऐं उन जी जदोजहद में शामिलु थियो, छाकाणि त वतन जी आज़ादीअ खां सवाइ सॼी क़ौमी असांजो वजूद ऐं जेको तारीख़ ऐं तशख़ुस आहे न उहो ख़तमु थी वेंदो हलियो। वतन वतन आहे। अॼु असां ॿाहिरनि मुल्कनि में वेठा आहियूं, असांखे ख़बर आहे त हे माण्हू कीअं, आज़ादी छा आहे, आज़ादी छा आहे, माना इहो असांखे हिते अचे अहसासु थियो आहे, हिते अचे असांखे अहसासु थो थिए। तंहिंजे करे आज़ादी तमामु वॾी नेमत आहे। ईंदड़ नसलूं असांजूं ख़ुशि हूंदियूं, ईंदड़ असांजा जेके बच्चा आहिनि उहे ख़ुशि हूंदा, उन्हनि जा वसीला केरु कोन फुरींदो, उन्हनि जी तारीख़। यानी हाणे असांखे रियासत पंहिंजो जेको नैरेटिव आहे, पंहिंजो जेको आहे, यानी रियासती मौक़ुफ़ जेको आहे सो मज़लूम जे दिमाग़ में विहारी न, माना सम्झो त ग़ुलामी पकी आहे। हाणे राजा ॾाहिर हिकिड़ो ग़ैरतमंद हिकिड़ो इंसानु, धरतीअ जो पुटु, सिंध जो पुटु महाराजा ॾाहिर, जंहिं सिंध जे आज़ादीअ जो दिफ़ा कंदे शहादत माणी। हाणे असांखे पाकिस्तान में पंजाबी चवंदा त न राजा ॾाहिर हीरो न आहे, हीरो जेको आहे सो कासिम आहे, जेको लुटेरो आहे, जेको सिंध ते जंहिं हमिलो कयो ऐं सिंधी नियाणियूं जेके आहिनि हज़ारनि जी तादाद में सिंधी नियाणियूं खणी वञी बगदाद जे बाज़ारनि में जेको उन खपायूं, उहो लुटेरो जेको आहे सो उहो हीरो आहे। ऐं मोहम्मद बिन कासिम जंहिंखे चवनि था, ऐं महाराजा ॾाहिर जेको सिंध जो हक़ीक़ी हीरो आहे, उनखे उहो जेको आहे विलन करे था पेश कनि। सो ग़ुलाम सिंध जेका आहे उन ग़ुलामीअ में, या कहिड़ी बि क़ौम ग़ुलाम आहे, ग़ुलामीअ जहिड़ी बदसूरती ॿी का आहे बि कान। भली तव्हां सुहिणा सेबता पाण खे सम्झो, घुमंदा तो खाओ पीओ, बाबा घुमूं पिया फिरूं पिया, मानी पिया खाऊं, सभु कुझु, पर ग़ुलामी इहा हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत आहे, ज़हन ऐं ज़मीर जे अख सां ॾिसण वारी हिकिड़ी सूरत आहे त तव्हां जेकॾहिं ग़ुलाम आहियो त तव्हांजे लाइ सॼी ज़िंदगी हिकिड़े क़िस्म जो ज़हर आहे। जे आज़ादु आहियो त तकलीफ़ूं ऐं ॾुख जेके आहिनि न उहे बि तव्हांखे हिकिड़ो अमृत लॻंदियूं, छाकाणि असीं आज़ादु हूं, मुंहिंजो ज़मीर मुंहिंजो ज़हन आज़ादु आहे। त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। सो बुनियादी ॻाल्हि जेका आहे, आज़ादी असांखे घुरिजे, असांखे ग़ुलामी न घुरिजे, ग़ुलाम कंदड़ जो नैरेटिव न खपे, ग़ुलाम कंदड़ जेको असांखे पंहिंजो मौक़ुफ़ थो बयानु करे उहे असांखे न खपनि।
ग़ुलाम कंदड़ जेको असांखे तारीख़ सां हथ चुरान थो करे, इहा असांखे न खपे। बलूच सभु जेके सचा क़ौम परस्त आहिनि सभु ॿाहिरि आहिनि, बाक़ी बलूचिस्तान में रहियल सभु सरदार। अदा ॾिसो न, हाणे ॻाल्हि आहे त जेका जदोजहद कहिड़ी बि आहे, उन जदोजहद में क़यादत खे महफ़ूज़ करणु इहा हिकिड़ी तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। छाकाणि त क़यादत महफ़ूज़ हूंदी त जदोजहद कंटिन्यू रहंदी। इन करे बलोच हुजनि या सिंध जी जेका क़यादत आहे, या इन असांखां अॻु में खोड़ चवंदा आहिनि माण्हू, हिकिड़ो सुवाल बि हूंदा आहिनि, तव्हां भला ॿाहिरि भॼी कीअं विया हो, छो विया हो? बाबा होचीमन ॿाहिरि हो, मां हिते जर्मनी में वेठो आहियां। होचीमन मुंहिंजे पासे में फ्रांस में रहियल हो, पर उते फ्रांस में रही करे बि उन आज़ादीअ जे लाइ जदोजहद कई ऐं उते जेको आहे सो हुननि खे शिकस्त ॾिनई साम्राज्यनि खे। इन ई तरीक़े सां दुनिया जूं जेके बि ॿियूं बि इनक़लाबी तहरीकूं रहियूं आहिनि, उन्हनि जूं क़यादतूं रूपोश रहियूं आहिनि, उन्हनि जूं क़यादतूं जलावतन रहियूं आहिनि, ऐं उहो ई जेको आहे सो सिंध बि करे थी, बलोच बि कनि था। ऐं बलोच ज़ाहिर आहे मज़ाहमत कनि पिया, उन्हनि खे बि सलाम आहे। बलूचनि जी क़ुर्बानी, बलूच विढ़नि पिया, बलूच पंहिंजी धरतीअ जे लाइ रत पिया वहाइनि, ऐं ज़ाहिर आहे रत खां सवाइ त आज़ादी न मिलंदी न। सखणनि को सुवालनि ते ऐं सखणनि दुआउनि ते ऐं सखणनि जेको आहे सो ख़बरुनि ते आज़ादी न मिलंदी। आज़ादी जे लाइ क़ुर्बानी ॾियणी पवंदी, क़ुर्बानी जे लाइ मुनज़म थियणो पवंदो। हिकिड़ी सॻी पार्टी, सॻो मक़सदु ऐं ईमानदार क़यादत, उनजे हेठि जेको आहे सो क़ौम खे मुनज़म थियणो पवंदो। सो आज़ादी हिकिड़ी तमामु वॾी नेमत आहे, इहा आहे माना बुनियादी ॻाल्हि। हेॾे मोहम्मद अमीन खोसो, ॾाढा यार भलड़ा अखर पियो लिखी, तूं पढ़ंदा हूंदा तोखे बि माण्हू, ज़ाहिर आहे त जहिड़ी सोच हूंदी, जहिड़ी तरबियत हूंदी, ओड़ी ॿोली हूंदी। सो बहरहाल जेके माण्हू ॿुधनि पिया या पढ़नि पिया, तव्हांखे बि यादि कंदा हूंदा, बिल्कुलु यादि कंदा हूंदा। हाँ 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 हाँ, पेंट में पापा वेठा हुआ है। बाबा तो उर्दू वारा जेकर ॿुधंदा न, मूं ते केस कंदा। हक़ीक़त तोखे ॿुधायां, उर्दू जेके माण्हू ॻाल्हाईंदा न, उधर वेठा हुआ है उधर हल ठीकु आहे, तूं रांदि कर। तूं अकेलो ई छा, ॿिया अदा कोन थी गॾु? हलो ठीकु आहे। हा सो जी बाबा, हा को सवाल बवाल कयो त कचहरी खे जेको आहे मचायूं। सरकार वरी जसमम खे उभारियो। अदा जसमम खे मां उभारींदुसि या जसमम खे तव्हां उभारींदो? जसमम खे क़ौम उभारींदी। जसमम तारीख़ जो हिकिड़ो सच आहे, ऐं जसमम जे लाइ चवंदा आहियूं असीं त शहीदनि जी पार्टी आहे, यानी क़ुर्बानी ॾींदड़नि जी पार्टी आहे। ऐं क़ुर्बानी क़ौम ॾींदी, क़ौमी कारकुन ॾींदो, क़ौमी कैडर ॾींदो, बाशऊर सिंध ॾींदी। इन करे जंहिं ॾींहुं सिंध ईअं उथी बीठी, ऐं मूंखे इहो यकीन आहे त सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो पहाको आहे, चवणी आहे हिकिड़ी त सिंधियुनि जी जेका देॻ आहे न, देरि सां तपंदी आहे, ऐं तपंदी आहे त पोइ ॾाढो मज़ो कंदी आहे। सो इन करे जंहिं ॾींहुं सिंध जी देॻ तपंदी, गरम थी, त उन ॾींहुं दुश्मन हिकिड़ो बि सिंध में नज़र न ईंदो। सो बिल्कुलु असांखे गॾिजी जसमम माना असीं हूं, जसमम तव्हां हो, जसमम माना मां बि आहियां, तव्हां बि आहियो, सॼी सिंधी क़ौम जसमम आहे। सो इहा जेका आहे सा देॻ आहे असांजी जदोजहद जी, इन में गर्मी आणण बि, ऐं धरती जेका असां दुश्मन जे लाइ, पंजाब जे लाइ ट्रामो कबी, इहो वाइदो ऐं वचन आहे तारीख़ सां, इहो वचन आहे तारीख़ सां। मींहुं कोन्हे एतिरो। अदा सिंधी अचे थी, माना हे ॿार जेको आहे जो दोस्त आहे उनजा ॿार आहिनि, मुंहिंजा न आहिनि। मुंहिंजा ॿार सिंधी ॻाल्हाईंदा, वॾड़ा आहिनि, हे नंढड़ा आहिनि। ज़ाहिर जिते रहे थो माण्हू उते हुनजो हिकिड़ो असर बि थिए थो, ऐं हिते वरी स्कूलनि में वञनि था, उन्हनि जी ॿोली, घर में रुॻो असीं आहियूं त सिंधी ॻाल्हायूं था, बाक़ी त ॿाहिरि सॼो माहौल जेको आहे न, सो उन हवाले सां बाक़ी ॿोली अचे थी। बाबा हर तूं इहो ॻाल्हि
गरम न थियो, थोरी माफ़ी बाबा। क़ौमी साथी यार हाणे हिकिड़ो अलाह यार मूंखे त वरी सुवालु वॾो सुवालु कंहिं पुछियो त मां वरी जेको आहे लीडर त आहिनि जेके क़ौम में हुजनि, तूं क़ौम खां ई ॿाहिरि मतिलबु सिंध खां वधीक यार अहिड़ा ॾिंगा आहियो सुवाल था पुछो बाबा। ॻाल्हि इहा आहे त दुनिया में मूं सवेर भला असीं ॻाल्हायूं था त दिलि सां नथी लॻेव ॻाल्हि छा। दुनिया में इनक़िलाबी क़यादतूं सॼी दुनिया जे ॿियनि मुल्कनि जूं ॿाहिरि रहियूं आहिनि, रूपोश बि रहियूं आहिनि, जलावतन बि रहियूं आहिनि। सिंध में मां हिकिड़ो या वधि में वधि 2 माण्हू 3 जेके आहिनि से ॿाहिरि हूं, पर जसमम त सॼी सिंध में वेठी आहे, क़यादत असांजी सिंध में वेठी आहे। लाला असलम पठाण हिते तव्हां वटि वेठो आहे, आसिफ जूणो तव्हां वटि वेठो आहे, ठीकु आहे न। खोड़ क़यादत ॿिया जेके दोस्त आहिनि, मरकज़ी बॉडी, सेंट्रल कमेटी, त जेके उते आहिनि से बि रूपोश आहिनि ऐं कुझु असीं ॿाहिरि आहियूं। तंहिंजे करे इहो मसइलो न आहे त केरु जलावतन आहे या ॿाहिरि आहे त को हुनजो मक़सदु ग़लति थी थो वञे जो। असल ॻाल्हि आहे सिंध जी आज़ादी ऐं असीं ॿाहिरि आहियूं त हिते ॿाहिरि रही करे जो कमु था कयूं न, उहो वरी पंजाबीनि खे ख़बर हूंदी त उन्हनि खे पेट में सूर केतिरो असां विधो आहे हिते ॿाहिरि वेही करे। जीअं त खंभे गुम कयल जेके सिंध जा नौजवान आहिनि, सिंध जा पुट आहिनि, उन्हनि खे आफ़रीन आहे, लखे क़िस्म जूं उन्हनि खे शाबसूं आहिनि त हू पल पल हर सेकंड में हिकिड़ी पीड़ा ऐं अज़ाब ऐं मुसीबत मां गुज़रंदा हूंदा। ऐं वतन जे लाइ ज़ाहिर आहे हिकिड़ा माण्हू उन्हनि उहे शहीद थी था वञनि, हिकिड़ा माण्हू जलावतन आहिनि, हिकिड़ा माण्हू रूपोश आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके ज़हनी ऐं जेका नफ़्सियाती जंग आहे दुश्मन जी पूरी क़ौम जे मथां जेका मुसलत आहे, सो उन में सॼी क़ौम भोॻे थी। पर जेके असांजा नौजवान दुश्मन जे क़ैद में आहिनि, उन्हनि खे बिल्कुलु जस हुजे ऐं उन्हनि जे लाइ असां जदोजहद हलाईंदासीं, बिल्कुलु गॾियल तौर ते जदोजहद हलाईंदासीं। ठिड़ी शरफ़ मीर फहद लिखियो आहे। ठिड़ी शरफ़ छा आहे? टहणी शरीफ़ थो चई। टहणी मुंहिंजे ॻोठ जो नालो आहे बाबा। टहणी शरीफ़ चऊं था, पर टहणी मुंहिंजे ॻोठ जो नालो आहे। अदा शागिर्द जेके आहिनि, ज़ाहिर आहे हिकिड़ो त शागिर्दनि जो कमु आहे पंहिंजी तालीम पिरायो, ऐं जेसीं ताईं असां पंहिंजे ईंदड़ नसलुनि में अहलियत पैदा नथा कयूं, छाकाणि त अहलियत जो बि कॉम्पिटिशन आहे न, अहलियत जो बि मुक़ाबिलो आहे। माना रुॻो ईअं न आहे त क़ौमी जदोजहद में अचण जो मतिलबु आहे असीं किताब छॾे ॾियूं, पढ़ाई छॾे ॾियूं, असांखे जेको आहे सो कुझु न अचे, असीं माना डायरेक्ट जेको आहे सो सिर सिंध तां क़ुर्बान आहे, सिर सिंध तां क़ुर्बान, सुठी ॻाल्हि आहे। पर ज़हनी तरह जेको माण्हू हिकिड़ो वधीक बासलाहियत आहे, उहो वधीक कुझु करे सघे थो जेको घटि बासलाहियत आहे उन जे मुक़ाबले में। हाणे हिकिड़ो नंढिड़ो तव्हांखे मां मिसाल ॾियां। हिन ताज़ी जेका इसराइल ऐं फ़लस्तीन जी पाण में जेका जंग थी, इन जंग जा जेके पहलू आहिनि तव्हांखे छा नज़र आयो? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि नज़र आई त 46-47 में हीउ जेको आहे सो मुल्क 2 हिसनि में विरहायूं। 48 में अक़वाम मुतहिदा चयो त बाबा हे जेको आहे सो हे हिसो जेको आहे फ़लस्तीनियुनि जो आहे, हे हिसो इसराइलियुनि जो आहे। सभिनी इहा ॾिठी, पोइ वरी अरब विढ़ी पिया, अरबनि वरी गैरत कई 6-7 मुल्कनि चयो त न बाबा हे जेको आहे सो असीं हिनखे इसराइल खे मुर्गी ख़तमु था कयूं। नतीजे में 6-7 मुल्कनि खे हिकिड़े हंधि इसराइल पादरायां, माना जाम मार कढी आहिनि। हाणे सूरत हाल इहा आहे त हुननि ग़रीबनि खे, हमास वारनि खे, ईराननि हुतां पिनी सिनी हिकिड़ा जेको आहे सो हथु कयूं, जेको राकेट बाकेट हथु करे माना हुनखे उहो ॾेखारीनि पिया जो न तीली ॾिबिया पोयां पुछड़ो ठाहे उहो फटाकनि वांगुरु। हाणे अहलियत इहा आहे त इसराइली सॼी दुनिया मां तड़िजी इन जॻह ते पुॻा, उन्हनि पंहिंजे अहलियत सां, इल्म सां एॾी वॾी टेक्नोलॉजी ईजाद कई जो 1000 मीज़ाइल पिया फायर थियनि त इसराइल रुॻो हेठां बटण पियो दॿाए थो हवा में पिया सभु दूर थी वञनि। आयरन डोम
आयरन डोम हिकिड़ो अहिड़ो सिस्टम आहे हिननि जे दिफ़ा जो जेको हवा में हर क़िस्म जी जेका चुरपुर आहे मिज़ाइल न हुजे खणी छा बि हुजे हुनखे जेको आहे सो बटण दॿाइनि पिया। हुननि वटि जदीद हथियार आहिनि, हुननि वटि जदीद जहाज़ आहिनि, जंगी जहाज़, पाणीअ जा जहाज़, एयर डिफेंस सिस्टम, इहा सॼी एबिलिटी। ॿिए पासे अरब आहिनि, अञा ताईं ॾाचियुनि ते न चढ़नि, अञा ताईं उठ ते चढ़ी घुमनि था ऐं उन्हनि खे राकेट बि जेको आहे वठिणो थो पए ईरान खां। त हाणे ॻाल्हि इहा आहे त अहलियत जो जेको आहे न कॉम्पिटिशन ऐं मुक़ाबिलो जेकर तव्हां कयो त तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी इसराइल में। हालांकि ज़मीन ॿिन्हिनि जी आहे, इसराइलियुनि को नाहक कोन्ह कयो आहे माण्हू वरी चिड़ंदा। बाबा ॻाल्हि इहा आहे त क़ुर शरीफ़ में बि लिखियलु आहे, इहा ज़मीन अलाह साईं हज़रत मूसा खे चयो त मूं तव्हांखे तुंहिंजे क़ौम खे गिफ्ट कई आहे। फ़लस्तीन जी जेका ज़मीन आहे क़ुर में लिखियलु आहे। मां इन करे मां चवां ॻाल्हाईंदो आहियां त माण्हू थोरो नाराज़ थी पवंदा आहिनि। हक़ीक़त में त उहो त मुस्लमान बि कोन्हे को, जेको अलाह जे तरफ़ां गिफ्ट कयल उहा ज़मीन जेका यहूदियुनि खे आहे, उन ते केरु दावा करे पाण खे चए मुस्लमान आहे त मां त उनजे मुस्लमानी ते बि शक थो कयां। जेकर केरु इस्लाम खे मञे थो त क़ुर तव्हां पढ़ो, क़ुर में लिखियलु आहे ज़मीन उन्हनि जी आहे। 2-3 हज़ार साल अॻु में उहो निकिरी आहे पंहिंजी ज़मीन मां, पोइ जेको आहे मोटी आया आहिनि। सो इहो मसइलो न आहे त ज़मीन कंहिंजी आहे, ज़मीन ॿिन्हिनि जी आहे। हाणे उहो बि उते आबाद ते थिया, पर उन खां अॻु में क़ानूनी इख़लाक़ी तारीख़ी हक़ु जेको आहे सो यहूदियुनि जो बि आहे। पर हाणे मां जेको चवणु पियो चाहियां त 47-48 में ॿई हिकिड़ा क़बीले टाइप आहे न, जॾहिं यहूदी उन्हनि ॾींहंनि में आया तव्हां ॾिसंदो न, उहे बि ईअं बदू टाइप आहे। पर हुननि पंहिंजी अहलियत खे एॾो जेको आहे स्ट्रॉन्ग कयो जो अॼु पूरी दुनिया में जदीद तरीन हथियार, जदीद तरीन टेक्नोलॉजी, सॼी दुनिया जी इकानमी जेका आहे सा यहूदियुनि हथ में आहे। ॿिया वरी सिंधी हिंदू अॼु सॼी दुनिया जी जेका इकानमी आहे, हले सॼी दुनिया जी जेका इकानमी आहे उहा सिंधी हिंदुनि जे कंट्रोल में आहे। यानी सिंधी हिंदू असीं बि एॾा वॾा जेको अहल हो, मुस्लमान न। मुस्लमान त हाणे जेको आहे ॿुधाए पियो मूंखे सजादत अलाए कहिड़ा ॿकरीअ ते विढ़िया आहिनि, 7-8 खून कया अथनि ॿकरीअ ते। माना जवाने पुटनि जो कमु त ॾिसो, ॿकरीअ ते ठिकरीअ ते विढ़ो था, ॿार कोन्ह पढ़ायो, नियाणियुनि खे तालीम नथा ॾियो, औरतुनि खे ग़ुलाम कयो वेठाऊं। असां वरी औरतुनि जे लाइ ॾाढा मुड़सूं। माना औरत चवंदा आहिनि औरत ज़मीन धरती इन ते कब्ज़ो न आहे कबो, इन खे ग़ुलाम न आहे कबो, माना इन्हनि सां प्यारु कबो आहे। असां मुड़ुसु माण्हू आहियूं औरतुनि जे लाइ, उहे बि असांजूं ग़ुलाम हुजनि। पढ़ंदासीं बि कोन, ॿार बि न पढ़ाईंदासीं, नियाणियूं बि न पढ़ाईंदासीं, सॼो ॾींहुं होटलनि ते वेठा हूंदासीं, नंढड़े मामले ते विढ़ंदासीं। त हाणे इहा जेका यानी अहलियत जो मां जीअं चवां पियो कॉम्पिटिशन आहे, सुवालु जेको शागिर्दनि जो आयो त बाबा अहल थियो, तव्हां त ज़िम्मेवारी आहे अहल हुजण जे लाइ न। हाणे तूं अहल बि न थी ऐं GS कंदे त कहिड़ो फ़ाइदो। तंहिंजे करे जंहिंजे मथां जेका ज़िम्मेवारी आहे उहा पंहिंजी अदा कयो। क़ौमी शऊर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो हिकिड़ो माण्हू जेको मज़दूरी थो करे न, तगारी मथे ते खणी जेकॾहिं मज़दूरी थो करे, उनखे बि त क़ौमी शऊर थी सघे थो न। पढ़े थो, ॾिसे थो, ॿुधे थो, ऐं सोशल मीडिया जो ज़मानो आहे, टीवीअ ते ॾिसे थो, ख़बरूं थो ॿुधे, अख़बारूं थो पढ़े। त सिंध सां जेका वेधन आहे उहा हाणे लिकियल कान्हे का, जो माण्हू चवे त भाउ मूंखे त सम्झ में ॻाल्हि कान्हे, को लिकियो केरु बीठो हुजे ख़बर न पवंदी न। पर ज़ाहिर ज़रूर पियो फुरे, लुटे, मारे, धरतीअ जा ॿचा पिया गुम थियनि। पंजाब गुम पियो करे, मारे पियो, बलूचनि सां वेधन पियो करे। तंहिंजे करे शऊर जे लाइ हाणे का अरबी फारसी कान्हे। हिकिड़ो मज़दूर आहे, अणपढ़ियल आहे, हारी आहे, शागिर्द आहे, नौकिरी पेशा माण्हू आहे, कारोबारी माण्हू आहे, सभिनी ख़बर आहे त पंजाब ज़ुल्म पियो करे। सो शागिर्दनि जी ज़िम्मे इहो कमु आहे त पढ़ो, पंहिंजे फील्ड जा माहिर थियो। ऐं हिकिड़ो माण्हू मिसाल हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो साइंसदान थी वञे, जेको हिकिड़ो अहिड़ो इजाद करे हथियार जो असांजे लाइ माना सफ़ा वॾा हुन जी ॻाल्हि सुख थी पवनि, त छा था सम्झो। बजाए हिन जे जो रुॻो नारा हणायूंसि त नारनि जे लाइ ॿी मखलूक बि खोड़ आहे। हाणे मां वञा थो घरु।